साइंस क्लास 7 बाब 8 सबक 7 थर्मास द वैक्यूम फ्लास्क आवां साइंस उस्ताद नजजुल्ला चन्ना आवां के सिंधी ॿोलीअ जी पहिरीं तालीमी वेबसाइट www.sindonlineschool.com में भलीकार। असांजे अॼोके लेक्चर जा मौज़ू आहिनि थर्मास द वैक्यूम फ्लास्क, थर्मास जा हिस्सा, कंपोनेंट्स ऑफ थर्मास, थर्मास जो कम फंक्शन ऑफ थर्मास। सो वैक्यूम फ्लास्क या थर्मास जेको आहे उहो ॿई लफ़्ज़ हिकिड़ी शइ लाइ इस्तेमालु थियनि था, जंहिंखे असां सिंधी ॿोलीअ में पिणु थर्मास सॾींदा आहियूं। थर्मास दी वैक्यूम फ्लास्क, थर्मास ॿिटे तह वारी शीशी जी गुगी आहे जेको अंदरि रखियल पाण्याट ऐं ॿाहिरीं वाहुल विच में गर्मीअ जी अचु वञु खे रोकींदो आहे। हीउ जेको थर्मास आम तौर ते असांजे घरनि में इस्तेमालु थींदो रहियो आहे, इहो असुल में शीशे जी गुगी आहे। इन जे अंदरि जेको रखियल पाण्याट हूंदो आहे उन जी ऐं ॿाहिरां जेको ही माहौल आहे, इन्हनि ॿिन्ही जे विच में गर्मीअ जी अचु वञु खे रोकींदो आहे। न अंदरी गर्मी ॿाहिरि छॾींदो आहे ऐं न वरी ॿाहिरीं गर्मीअ खे या थधि खे अंदरि दाख़िल थियणु छॾींदो आहे। इन जे करे छा थींदो आहे त गरम चांहि खे गरम ऐं थधे पाणी खे थधो रखंदो आहे। हीउ आम तौर ते असां वटि असांजे घरनि में चांहि जे लाइ इस्तेमालु थींदो रहियो आहे, पर अॼुकल्ह जेके जदीद वैक्यूम फ्लास्क या थर्मास अची विया आहिनि उहे असांजी हिन खां थोरी चेंज सूरत वारा आहिनि। अहिड़ा बि इस्तेमालु थियनि था जिन खे ॿार पाणी जे लाइ खणी वञनि था, या वरी इहे चांहि वग़ैरह रखण जे लाइ, काफ़ी रखण जे लाइ पिणु इस्तेमालु थींदा आहिनि। थर्मास जा हिस्सा, दी कंपोनेंट्स ऑफ थर्मास। नंबर पहिरियों आहे आउटर केसिंग, ॿाहिरियों अथव ही वारो। आउटर केसिंग स्टील या प्लास्टिक जी ठहियल हूंदी आहे। हीउ ॿाहिरियों अथव जेको असांखे नज़र ईंदो आहे, जेको कलर्ड हूंदो आहे। जीअं असां पहिरियां थर्मास खे ॾिठोसीं जंहिं ते गुल ठहियल हुया, या ॿियो थर्मास जेको ॾिठोसीं त रंगीन प्लास्टिक जो ठहियल हुयो। सो ही ॿाहिरियों आउटर केसिंग जेका थींदी आहे, ॿाहिरियों अथव स्टील या प्लास्टिक जो हूंदो आहे। इन जो कमु हूंदो आहे हिफ़ाज़त करणु, इन्हनि अंदरनि हिसनि जी हिफ़ाज़त कंदो आहे। नंबर ॿियों आउटर ग्लास लेयर, ही वारो, ही जेको हिसो ॾेखारियल आहे इन केसिंग जे बिल्कुलु अंदरां आउटर ग्लास लेयर आहे। इहो ॿाहिरियों शीशे वारो तह शीशे या स्टील जो ठहियल हूंदो आहे। इहो छा कंदो आहे, ॿाहिरियनि शुआनि खे रोकींदो आहे। ॿाहिरां जेके बि रेडिएशन्स अचनि था, जेके गर्मीअ जा रेडिएशन्स शुआ आहिनि, उन्हनि खे अंदरि अचण खां रोकींदो आहे। नंबर टियों आहे इनर ग्लास लेयर, अंदरियों शीशे वारो तह। हीउ ॿाहिरियों थी वियो, हाणे हीउ अंदरियों शीशे वारो जेको तह आहे, डबल लेयर थी वियो, हिकिड़ो ॿाहिरियों तह, ॿियो अंदरियों तह। इनर ग्लास लेयर इहो शीशे या स्टील जो ई ठहियलु हूंदो आहे। अंदरी गर्मी खे शुआनि वसीले ॿाहिरि वञण खां रोकींदो आहे। हिन लिक्विड जी जेका गर्मी आहे उहा जेकॾहिं रेडिएशन जे ज़रिए ॿाहिरि वेंदी त हीउ उनखे ॿाहिरि वञण खां रोकींदो आहे। नंबर 4 स्टॉपर, या हीअ जेका बुजी आहे, जेको ढकु हूंदो अथसि, ढकणो, गर्मी जे पसरण, कंडक्शन या वहकिरे कन्वेक्शन खे रोकणु हिन जो कमु हूंदो आहे। हीउ प्लास्टिक जो ठहियलु हूंदो आहे या अहिड़े कंहिं मटीरियल जो जेको गर्मीअ जे वहकिरे खे रोके, उनजो इंसुलेटर हुजे, गर्मी उन मां पसरी न सघे। सो ही गर्मी खे कंडक्शन वसीले या कन्वेक्शन ज़रिए ॿाहिरि वञण खां या अंदरि अचण खां रोकींदो आहे। नंबर 5 आहे खाल या वैक्यूम, ही वारो। हेॾो जो अंदरियों तह ऐं ही ॿाहिरियों तह, इन्हनि जे विच में जेको हीअ स्पेस आहे, जेका ख़ाली जॻह आहे, इन खे असां वैक्यूम था चऊं, खिला। गर्मीअ जे वहकिरे ते रोक, इहो वैक्यूम जेको आहे हेॾऊं जेकॾहिं गर्मी हेसी ताईं आई हिन लेयर ताईं, त इन खे हिन ॿाहिरे लेयर ताईं कोन पहुचाईंदो, छो त विच में इहा ख़ाली जॻह आहे, वैक्यूम आहे। कुझु बि कोन्हे को जंहिं मंझां गर्मी जेका आहे उहा टपिजी वञे, ऐं शुआनि जे ज़रिए निकिरी सघे पई, उहो बि हिन मां जेको आहे सो हिन ते कोटिंग चढ़ियल हूंदी आहे, जेका हिननि शुआनि खे अंदरि ई रोके रखंदी आहे। हीअ वरी ॿाहिरां कोटेड थियल हूंदो आहे, त ॿाहिरियनि शुआनि खे ॿाहिरि ई मोटाए छॾींदी आहे, अंदरि न छॾींदा आहिनि। विच में वैक्यूम आहे, त जीअं गर्मी जेका आहे उहा हिन तह खां हिन तह ताईं कन्वेक्शन या कंडक्शन ज़रिए न पहुची सघे, इन जे करे खाल आहे। नंबर 6 सपोर्ट स्ट्रक्चर, ही वारो जेको सपोर्ट स्ट्रक्चर आहे, इहो झले बीहंदड़ आहे हिन केसिंग खे ऐं हिन अंदरी गुगीअ खे।
इन्हनि ॿिन्ही खे मज़बूत झले बीहंदो आहे, हिते ॾेखारियल आहे, हिते ॾेखारियल आहे, हिते जोड़ थियल आहे, हिते जोड़ थियल आहे, हिते जोड़ थियल आहे। गर्मी अणपसराईंदड़ मादे जो ठहियल हूंदो आहे, इहो जेको सपोर्ट स्ट्रक्चर हूंदी आहे इहा गर्मी अणपसराईंदड़ मादे जी ठहियल हूंदी आहे। थर्मास जे अंदरि ऐं ॿाहिरि हिसनि खे मज़बूती सां इहो झले बीहंदो आहे, इन जो इहो कमु आहे। जेकॾहिं असां थर्मास जो कमु मुख़्तसिरनि बयानु कयूं, मुकमल सभिनी हिसनि खे गॾाए करे असां जेकॾहिं हुनजो कमु बयानु कयूं त फंक्शन ऑफ थर्मास छा थींदो। थर्मास गुगी अंदरि गुगी मिसल आहे, हिकिड़ी हीअ ॿाहिरीं गुगी ऐं हुनजे अंदरि वरी हीअ ॿी गुगी, यानी गुगीअ जे अंदरि गुगी पयल आहे जंहिंजे विच ते खिला आहे। ही वैक्यूम जेको आहे इहो इन्हनि जे विच ते आहे। इहा खिला गर्मीअ जे वहिकिरे कन्वेक्शन या पसरण कंडक्शन ज़रिए अच वञ खे रोके थी। हाणे इहो जेको वैक्यूम आहे विच ते इहो छा थो करे, हिन गर्मी खे ॿाहिरि कंडक्शन या कन्वेक्शन ज़रिए ॿाहिरि वञण खां रोके थो, ऐं ॿाहिरां जेका गर्मी ईंदी उन खे पिणु इहो रोक लॻाईंदो आहे, अंदरि दाख़िल थियणु न ॾींदो अथसि। त शीशे या स्टील जो तओ जेको हे जेको तओ आहे, इहो जेको शीशे या स्टील जो तओ आहे जेको चौधारी इनर लेयर ऐं आउटर लेयर आहे, इहो गर्मीअ जे शुआन ज़रिए अच वञ रेडिएशन खे रोके थो। हाणे हीउ जेको आहे जीअं सवेर असां ॻाल्हि कईसीं त हिननि हे जेको आउटर ग्लास लेयर आहे इहो ॿाहिरां कोटेड थियल हूंदो आहे, ऐं हीउ जेको वरी इनर ग्लास लेयर आहे इहो अंदरां कोटेड थियल हूंदो आहे। हीउ छा कंदो त हिननि शुआन खे जेको आहे सो ॿाहिरि वञण खां रोकींदो। हिन मां जेकॾहिं गर्मी रेडिएशन ज़रिए निकिरंदी त उनखे हीउ इनर ग्लास लेयर रोकींदो आहे, ऐं वरी जेकॾहिं ॿाहिरां गर्मीअ जो शुआ ईंदो त आउटर ग्लास लेयर जेको आहे उनखे वरी ॿाहिरि मोटाए छॾींदो, अंदरि वञणु न ॾींदुसि। हाणे ईअं छा थींदो आहे त गर्मीअ जी अचु वञु न अंदरां ॿाहिरि थी वञे न ॿाहिरां अंदरि थी गर्मी वञे। त जेकॾहिं हिन थर्मास जे अंदरि तव्हां थधो पाणी रखंदव त उहो थधो ई रहंदो, ऐं जेकॾहिं तव्हां गरम रखंदव त उहो गरम ई रहंदो। थर्मास जो कमु इहो आहे। असांजो अॼोको लेक्चर हिते ख़तमु थिए थो। वधीक वीडियोज़ लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।